नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी मंदिर जे दीवाननि ऐं कंडियारो जे दीवान जो हालाणी प्रेस क्लब आॾो सख़्तु एहतजाज मुज़ाहिरो ऐं धरणो मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे दीवान चयो त कुझु ॾींहं ॿाहिरियां माण्हू ताराचंद लासी, लसबेलो ऐं लालचंद नवाबशाह वारा हालाणी दरबार ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उहे पाण खे हालाणी दरबार जा मैनेजिंग ट्रस्टी सॾाइनि था, जॾहिं त हुननि जो असांजे मंदिर सां को बि वास्तो न। इहे सिर्फ़ मुस्लिम हिंदू फ़साद करणु चाहिनि था, लेकिन असां हिननि जी साज़िश खे बेनक़ाब कंदासीं। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुखी राजकुमार, नंदलाल, शीतलदास बजाज, प्रदीप कुमार, रतन कुमार, कैलाश कुमार, जेठानंद बजाज, राजकुमार राम, चंदन पवन कुमार, संतोष कुमार, रमेश कुमार, अमरलाल, प्रकाश कुमार, रमेश कुमार, शेवक राम, चंदनमल, दासूमल ऐं ॿियनि चयो त हालाणी दरबार जी मैनेजिंग ट्रस्टी मुखी राजकुमार आहे ऐं रहंदो छाकाणि जेको हालाणी में दुकान वारो मसइलो हली रहियो। उन खां पोइ ताराचंद मुखी राजकुमार खे चयो त दुकान ॾारायो, पर मुखी राजकुमार हिन खे जवाब में त मां ईअं न कंदुसि। हिन वधीक चयो आहे त असांखे ॿाहिरियां माण्हू न खपनि, छाकाणि जो मुखी राजकुमार मैनेजिंग ट्रस्टी खे सेशन कोर्ट जे हुकुम ते डिग्री 15 सालनि खां मौजूद आहे, जेको हींअर ताईं ताराचंद लासी जेको बलूचिस्तान लसबेला जो आहे, जेको हींअर पाण खे हालाणी दरबार जो मैनेजिंग ट्रस्टी सॾाए रहियो आहे, पर हुन वटि का बि कोर्ट जी अथॉरिटी न आहे। जंहिं करे असां ज़िले इंतिज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त ताराचंद लासी हाणे दरबार जो कूड़ो ट्रस्टी सॾाए रहियो आहे। इन ख़िलाफ़ क़दम खयो वञे, न त असीं सख़्तु एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।